तो हाणे सा नेक्स्ट गेम जी तरफ इंदास उम्मीद आहे कि ही गेम त तव्हांखे पसंदि आयो हूंदी टपाल मेज़बान जी ऐं नेक्स्ट गेम जी तरफ हलंदासीं तव्हां त उहा खोड़ सारा मीनार ॾिठा हूंदा पर टपाल मेज़बान जे कपनि जो मीनार त अॼु ॾिसंदव त टपाल मेज़बान जे कपनि सां अॼु मीनार ठाहिणो आहे जल्दी सां खणी अचो त असां हिननि खे डेमो ॾेखारियूं ही कप सां तव्हांखे हिन तरीक़े सां टावर ठाहिणो आहे चले जी हिनखे हिते रखियो हिनखे हिते रखियो मां फ़िलहाल नंढो टावर थो ठाहियां तव्हांखे ॾेखाइण जे लाइ चले जी फ़िलहाल टपाल मेज़बान जे हिन ख़ूबसूरत कप सां ही टावर ठाहींदासीं मां त नंढो टावर ठाहियो आहे पर तव्हांखे जेको आहे त वॾो टावर ठाहिणो हूंदो 1 मिंट में जंहिं भाउ सभ खां वॾो टावर ठाहियो आख़िर में असां ग्लासिस बि काउंट कंदासीं कंहिं केतिरा जेको आहे त कप्स यूज़ कया आहिनि जंहिंजा घणा खां घणा कप्स हूंदा ऐं वॾो खां वॾो टावर हूंदो will be the winner for this segment जेको आहे टपाल मेज़बान जे ताउन सां त चले जी असां हाणे पंहिंजे भाउरनि खे चूज़ कंदासीं भेणियूं बि हिन में पार्टिसिपेट करे सघनि थियूं अगरि पहिरीं प्रायोरिटी असां जूं भेणियूं आहिनि पहली प्रायोरिटी असां जूं भेणियूं आहिनि बहनों में से आना चाहेगा हाथ ऊपर कीजिएगा जंहिंखे हिन सेगमेंट में अचणो आहे चले जी त भेणियूं बि हथ मथे करनि थियूं असां हिन सेगमेंट में भेणुनि खे घुराईंदासीं मुंहिंजी भेण अचो मुंहिंजी भेण तव्हां अची वञो अचो ऐं मथों हिकिड़ी भेण हुई मुंहिंजी भेण तव्हां बि अचो अधी तव्हां बि अचो अचो अधी अचो 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 बिल्कुलु हींअर तव्हां ते मुंहिंजी नज़र पई आहे टपाल मेज़बान जो ही ख़ूबसूरत सेगमेंट खेॾंदियूं असां जूं भेणियूं ऐं ॾिसंदासीं त 1 मिंट जे अंदरि कहिड़ी भेण आहे जेका वधि खां वधि कप्स ते रखे थी वधि खां वधि बल्कि वॾो खां वॾो टावर ठाहे थी ऐं कप्स तव्हांजे साम्हूं आहिनि चले जी कप्स खे हिकिड़े साइड न रखंदासीं ताकि टावर सही तरीक़े सां ठहे त मुंहिंजी हिन भेण खां असां स्टार्ट कंदासीं आ जाए मेरी भेण 1 मिनट का आपको टाइम देंगे तो टपाल मेज़बान जे हिन सेगमेंट के कंदासीं शुरू त असांजी आवाम जागे थी न आवाज़ अचण घुर्जे पंहिंजी पंहिंजी फैमिली के सपोर्ट करणो आहे ताड़ी वॼाए करे so we'll just start मुंहिंजी भेण 1 2 3 and start Mapaputua muji papi Mapaputua muji papi वो जना टपाल मेज़बान सिंध जो शान आ शोभी भाई बजाएंगे वो जो ही सिंगल बजाएंगा अच्छा एक रखना है टपाल मेज़बान सिंध जो शान आज जश्ने जमालो सिंधी बोली असांजो मान आज जश्ने जमालो हर ढुक में समायल प्यार आज जश्ने जमालो टपाल मेज़बान सिंध जो मान अच्छा साथ में मिला दी जाए इनको साथ में मिले हाँ मिला दी जाए वरना त तव्हांजो टावर न ठहंदो टावर ओके 5 4 3 2 1 स्टॉप ही तव्हांजो काउंट न थींदो मुंहिंजी भेण टावर जी जाइ ते तव्हां ट्रेन ठाही आहे असां कप्स काउंट कंदासीं त केतिरा कप्स अधी रखिया आहिनि ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 कप्स इन्हनि जेको आहे त रखिया आहिनि चले मुंहिंजी भेण 1 मिनट जो तव्हांखे टाइम ॾींदासीं टपाल मेज़बान सिंध जी शान 1 2 3 and you go जल्दी मिला के रखने बिल्कुल मिला के रखने टपाल मेज़बान सिंध जो मान आज जश्ने जमालो सिंधी बोली असांजो मान आज जश्ने जमालो टपाल मेज़बान सिंध जो मान आज जश्ने जमालो हर ठुक में समायल प्यार आज जश्ने जमालो अरे जोश निखारे खटे वञो तोहफ़ा सब खणी वञो वाहण वस्तीअ शोर आ ओ वाहण वस्तीअ शोर आ टपाल मेज़बान वाहण वस्तीअ शोर आ टपाल मेज़बान जश्ने जमालो
स्टॉप 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 स्टॉप। अच्छा, अदी ने बहुत अच्छा बनाए, 3 फ्लोर बनाए, लेकिन हम कप्स भी काउंट करेंगे छो जो अगर बी भेण 3 फ्लोर थी ठाए वो कप्स जी असांखे ख़बर न पवंदी न, त कप्स भी असां काउंट कंदासीं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 कप्स। टाइम न वञाईंदासीं, काउंटडाउन जी तरफ़ हलंदासीं। 1 2 3 and here you go। टपाल मेज़बान सिंध जो शान, आज जश्न जमालो, सिंधी बोली असांजो मान, आज जश्न जमालो, हर ढुक में समायल प्यार, आज जश्न जमालो, जश्न जमालो। सोहनी सिंधड़ी सारिया केडी भागन वारिया, पंहिंजी आहे प्रीत पुरानी, पंहिंजी आहे रीत पुरानी। ये बड़ा बनाना है, बड़ा टावर बनाना है, ऐसे तो चार्जर भी नहीं मिलेगा, चार्जर भी न मिलंदो ही है। वडो कप ठाइणो है, वडो कप ठाइणो है मुझी भेण, साथ में मिलाती जाए, साथ में मिलाती जाए, जल्दी 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 जल्दी। ओ भाई ताड़ी तो ठाएं की भेण जो है, बहुत सारी तालियां होनी चाहिए। 9 8 7 6 5 4 3 2 1 and all done, stop। ही वारो काउंट न कंदासीं छो जो टाइम खां बाद में तव्हां ही कप रखियो। लेट्स काउंट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27। चलें जी मेरी बहन, तमाम भी पेंदी जगह ते अच्छी वया। Let's count down without any delay। 1 2 3 and here you go। सोहनी सिंधड़ी सारिया केडी भागन वारिया, पंहिंजी आहे प्रीत पुरानी, पंहिंजी आहे रीत पुरानी। टपाल मेज़बान सिंध जो मान, आज जश्न जमालो, हर ढुक में समायल प्यार, आज जश्न जमालो। टपाल मेज़बान सिंध जो मान, आज जश्न जमालो, जश्न जमालो। मोबाइल मोबाइल। Okay, जी। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and no। छा करे छड़ो बुझी भेण, 1 2 3 4 5 6 7 8 9 कदे कदे ये भी थींदो आहे। सो मंजिल ते पहुंची मानू हारजी विंदो आहे। सो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। ही तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो खूबसूरत गिफ्ट विंदो ऐं टपाल जी रिवायत आहे पंहिंजे महिमाननि खे ख़ाली वञण ॾींदो आहे। सो लास्ट अदी सां गॾु आहे, अचो ऐं तव्हांखे बि बेस्ट ऑफ लक चवंदासीं। चलें जी, लेट्स बिगिन। 1 2 3 and here you go। भाई आंटी लग तो तेज रही है, तेज पे लगे आंटी। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। ताड़ियों थी वञनि नदी जे लाइ, आंटी जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियों थी वञनि। टपाल मेज़बान सिंध जो मान। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। यस ओके जी, टपाल मेज़बान जो सेगमेंट लास्ट भेण सां गॾु आहे। 30 हाणे ताईं जो हाईएस्ट स्कोर आहे। 30 खां वधीक इन्हनि खे स्कोर करणो आहे गेम खटण जे लाइ। टपाल मेज़बान जो ही खूबसूरत सेगमेंट। सो काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. So let's count
हिकु ॿ टे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ऐं 16 कप्स तव्हां शिफ्ट कया आहिनि ऐं ही टपाल जो स्पेशल गिफ्ट वींदो तव्हां सां गॾु। थैंक यू वेरी मच। इन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। ऐं अॼु जे असांजे हिन सेगमेंट जी विनर आहे असांजी ही भेण। कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बहुत तालियां होनी चाहिए बैठ के लिए। ऐं तव्हां विन करे चुका आहियो अॼु टपाल मेज़बान जो ही मोबाइल फोन। ये मोबाइल फोन जीता है, क्या कहना चाहेंगी? मैं बहुत खुश हूँ। आप बहुत खुश हैं, मैं भी बहुत खुश हूँ वैसे। चलें जी, थैंक यू वेरी मच। जाते जाते ब्रेक में आपको ये मोबाइल फोन मिल जाएगा। अब भेड़ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। टपाल मेज़बान सिंध जो मान आ, सिंध जो शान।